है आते जाते रास्ते में यादें छोड़ जाता है जी। ये एक गीत आहे, इन गीत सां तव्हां सम्झी विया हूंदव कि ये फिल्म जेका असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं या गमी जे विषय जे राम नाम सत्य है, राम नाम सत्य है। जीव जी मृत्यु शाश्वत सत्य आहे। इन में जेके क्रियाक्रम थींदा आहिनि उन में कहिड़ियूं कहिड़ियूं सामग्रियूं लॻंदियूं आहिनि उहो अॼु ॼाणण लाइ असां वेठा आहियूं महाराज हरि शर्मा सां। विषय गंभीर आहे, थोरो ध्यानपूर्वक ॿुधो त शायदि तव्हांखे बि लाभ मिले। महाराज स्वामी प्रणाम। साईं आशीर्वाद। जीअं ख़बर ई आहे कि हर जीव जी मृत्यु बिल्कुलु पक ई थींदी। मृत्यु खां पोइ हर समाज में पंहिंजा क्रियाक्रम आहिनि, पाण वटि बि आहिनि। उन जे बारे में मां थोरो तव्हां खां ॼाण वठणु थो चाहियां पियो। मां तव्हां खां अॻियां वठंदुमि कि तव्हां असांखे इहो सुवाल करण जो मौक़ो ॾियो। ज़रूरु, अवश्य। पहिरों मृत्यु खां पोइ अंतकाल जी थाली थींदी आहे ऐं उन में छा छा सामग्री पवंदी आहे, महिरबानी करे इन जे बारे में असांखे ॿुधायो। मनुष्य जे लाइ दान जो तमामु वॾो महत्व आहे। चयो वियो आहे जीअरे ई दान कजे पंहिंजे हथनि सां। शास्त्रनि जे मुताबिक़ ॿ दान तमामु वधीक महत्वपूर्ण चया विया। हिकिड़ो अंतकाल जो दान ऐं ॿियो ग्रहण वक़्तु कयल दान। मृत्यु थियण खां पोइ हिन जीव जी सदगति थिए, इन लाइ अन्न सां भरियल थाल या थाली उन मृतक शरीर खां दान कराइबी आहे, जीअं हिन शरीर खे पुण्य जी प्राप्ति थिए दान जी। उन दान जी अंतकाल जी थालीअ में चांवर बि थी सघंदा आहिनि, ॻुड़ थींदो आहे, गिहु थींदो आहे, वस्त्र हूंदो आहे, सामर्थ्य हुजे त कुझु स्वर्ण सोन बि हूंदो आहे ऐं कुझु दक्षिणा हूंदी आहे। अहिड़े नमूने हथु लॻराए करे असां प्रार्थना कंदा आहियूं प्रभु सां त हिन जो फल हिन मृतक आत्मा खे प्राप्त थिए ऐं हिन जी सदगति थिए। महाराज स्वामी अच्छा ॿेरा छा थींदा आहिनि? हा, मृत्यु थियण खां पोइ घर वारा महाराज खां पुछाईंदा आहिनि कि अच्छा ॾींहं आहिनि कि न मेरा ॾींहं। इन खे संस्कृत में चइबो आहे पंचक, अर्थात महीने में अहिड़ा 5 ॾींहं हर महीने में ईंदा आहिनि, जंहिंमें उहे 5 नक्षत्र ईंदा आहिनि, जंहिंखे असां मेरा ॾींहं चवंदा आहियूं। इन्हनि ॾींहंनि में मृतक शरीर खे अग्नि संस्कार थियण जी मनाही आहे। इन लाइ अछा मेरा पुछबा आहिनि
उहे नक्षत्रनि जा नाला आहिनि धनिष्ठा अर्ध खां वठी करे रेवती नक्षत्र ताईं, अर्थात धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा ऐं रेवती नाले इहे 5 नक्षत्रनि हूंदा आहिनि जेके उन्हनि में प्राणीअ जो अंतिम संस्कार करणु मनाही थियल वई आहे। इन लाइ अछाऊं मेरा पुछबा आहिनि। साण साण जेकॾहिं मृत्यु थी वई आहे त मेरा ॾींहं आहिनि, पर शरीर खे रखी सघिबो न आहे। उन जा वरी भिन्न भिन्न उपाय ॿुधाया विया आहिनि कि हे उपाय करे असां मृतक शरीर जो अग्नि संस्कार करे सघंदा आहियूं। इहो अछनि ऐं मेरनि ॾींहंनि जो पुछण जो सबबु आहे मृत्यु थियण खां पोइ उन मृतक जे अग्नि संस्कार जे लाइ। लेपे में छो रखियो वेंदो आहे ऐं मृत शरीर जी दिशा छा हुजणु खपे, इहो ॿुधायो। लेपे में प्राणीअ खे छो रखिबो आहे, इन बारे में मां तव्हांखे ॼाण ॾियां त मृतक खे ज़मीन ते अॻु में गोबर सां, गांइ जे गोबर खणी करे लेपो पाइबो आहे, तंहिंखां पोइ उन प्राणी खे रखिबो आहे। इन बारे में शास्त्रनि में असांखे निर्देश मिले थो त लेपे पियल वारी ज़मीन ते देवता गण, पित्र ऐं देवता गणनि जो निवास थींदो आहे ऐं उन मृतक शरीर जी रक्षा थींदी आहे। पर बिना लेपे पियल वारी जाइ में भूत, प्रेत, राक्षस ऐं बुरी आत्माऊं जो अची निवास कंदियूं आहिनि। इन करे प्राणीअ खे लेपे पियल वारी ज़मीन ते रखिबो आहे। हाणे तव्हां पुछो त प्राणीअ जी दिशा कहिड़ी हुजे सुम्हारण जी, त शास्त्रनि में निर्देश आयो त मृतक प्राणीअ खे लेपे पियल वारी जाइ ते सुम्हारबो आहे। उन जो मुंहुं हुजे उत्तर पासे ऐं पेर हुजनि ॾखण जे पासे। जीअं मृतक जो सॼो मुंहुं जेको आहे दक्षिण दिशा जे पासे जे हुजे ऐं उन पासे उहो तके या उन पासे उनजो सॼो ध्यानु हुजे। इन संबंध में मां तव्हांखे ॿुधायां वरी त प्राणीअ जो मथो जेको हूंदो आहे उहो उत्तर पासे रखिजे ऐं पेर जेके हुजनि उहे दक्षिण दिशा जे पासे रखी करे प्राणीअ खे, मृतक खे उते सुम्हारणु घुरिजे। मृत शरीर जे सिरहाने थोरी पाण कणिक रखंदा आहियूं, उन मथां ॾीओ रखियो वेंदो आहे, इन जे बारे में बि कुझु पतो पइजी वञे। शरीर द्वारा हिन शरीर जी जेका उत्पत्ति चई वई उहा अन्न सां चई वई आहे। इन लाइ अन्न जो आसण ॾेई करे सिरहाने उन जे मथां ॾीओ दक्षिण जे तरफ़ मुंहुं करे ॿारींदा आहियूं। अर्थात जीअं जेसिताईं इहे ॾीओ जेको आहे सुजाॻ आहे तेसिताईं असां बि सुजाॻ थी करे तत्पर आहियूं इन मृतक शरीर जे समस्त क्रियाक्रम करण जे लाइ। तेसिताईं असां जाॻंदासीं, ॾींहं जी संभाल कंदासीं, ॾीओ बि जाॻे, असां बि जाॻूं, सुरक्षा थिए उन मृतक शरीर जी, जेसिताईं कि अंतिम क्रिया जे रूप में सनानु पाणी कराए करे हिनखे घर खां ॿाहिरि न वठी वञूं। त इहो भाव आहे त अन्न जो आसण ॾेई करे ॾीए जी रूपी उन आत्मा रूपी शरीर जी जेका आत्मा निकिरी वई आहे उनखे उन जे मथां स्थापित करे असां सुजाॻ रहंदा आहियूं ऐं उन शेवा में असां लॻा रहंदा आहियूं। कानो छो रखियो वेंदो आहे? काने रखण जी परंपरा सिंध खां वठी हलंदी अचे थी। असांजी शरीर जी लंबाई जे मुताबिक़ हिकिड़ो कानो अची करे रखी छॾिबो हो, पर इहा प्रथा असां जी जेको आहे, छो त उते मुस्लमाननि जे विच में असां रहंदा हुआसीं, असांजे क्रियाक्रम में ऐं उन्हनि जे क्रियाक्रम में अंतर आहे। उहे पूरींदा आहिनि, अर्थात क़बर में पूरींदा आहिनि, त उहे कानो अची करे रखी छॾींदा हुआ ऐं साण साण उहो कानो वरी मोकिले ॾींदा हुआ। हिकिड़ो व्यक्ति उहो क़बर खोटण वारो शमशान भूमि में या क़ब्रिस्तान में उहो खोटींदो हो, उन मुताबिक़ उहो लंबाई शरीर जी लंबाई जे अनुसार खॾो खोटींदो हो, उन खॾे में उनखे पूरबो हो। पर इहा ॾिसण में असां वटि बि परंपरा लागू थी वई। हालांकि इन जो कोई ख़ासि विशेष महत्व हिन वक़्तु असांजी धर्म जे हिसाब सां कोन्हे, पर सिंध परंपरा जे अनुसार हलंदो अचे थो।